सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लगातार थींदड़ 3 ॾींहनि वारी बरसाति खां पोइ ज़बून हाल स्कूल इमारतुनि जूं छितूं ऐं चापड़ किरी पिया। स्कूल में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मौजूदु न हुअण सबबि स्कूलनि में जानी नुक़सान न थियो। मक़सूदो रिंद, खोड़ा, गंबट, खानवाण समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरकारी स्कूलनि जूं छितूं ऐं चापड़ किरी पिया। स्कूल अमले ऐं ॻोठाणनि मूजिबि स्कूल जूं इमारतूं काफ़ी अरसे खां ज़बून हाल हुयूं। मुसलसल बरसातुनि सबबि छित जा चापड़ किरिया आहिनि। शागिर्द गैरहाज़िर हुजण ते जानी नुक़सान खां बचाव थियो आहे। स्कूल अमले ऐं ॻोठाणनि सिंध हुकूमत सूबाई वज़ीर तालीम खां मुतालबो कयो त जल्द स्कूल बिल्डिंग जो मरमती कमु कराए शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। गंबट जी गम्स सिटी अस्पताल में इलाज दौरान 6 महीननि जो ॿारु फ़ौत थी वियो। वारसनि पारां अस्पताल अमले ऐं डॉक्टरनि मथां गफ़लत जो इल्ज़ाम हणंदे चयो त सैकड़ियार डॉक्टर डबल डोज़ ॾेई इलाज में गफ़लत कई आहे, जंहिं सबबि ॿार जो पेट सुॼियो ऐं हू फ़ौत थी वियो। हुननि सूबाई वज़ीर सिहत डायरेक्टर गम्स खां मुतालबो कयो त मासूम ॿार जे फ़ौत थियण जो नोटिस वठी ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। खैरपुर भरिसां ठेड़ी खजूर मंडी में औरत सां जिनसी ॾाढाई जी कोशिश ते जवाबदार संदसि मथां तशद्दुद कंदे फ़रार थी वियो। मुतासिर औरत रीमा बागड़ी मूजिबि घर भरिसां कमु करे रही हुयसि त जवाबदार रवि बागड़ी ॾाढाई जी कोशिश कई। मज़ामत ते मूंखे तशद्दुद जो निशानो बणाए फ़रार थी वियो। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। कानपुर महर में मीरपुर माथेलो खां ईंदड़ हाई ट्रांसमिशन 132 kV पोल किरण सबबि इन ग्रिड स्टेशन जा केतिराई फीडर 3 ॾींहनि खां बंदि पयल। ग्रिड स्टेशन खानपुर महर ऐं मीरपुर माथेलो मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ फीडरनि जी बिजली गैरफ़ाल हुअण सबबि शहरी तोड़े ॻोठाणा सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। सेप्को इंतज़ामिया अॻोड़ निंड सुतल। बिजली जी बहाली लाइ के बि ख़ातिरी वारा क़दम नाहिनि खयां विया। गंबट भरिसां ॻोठ लोलाई थेबा में थेबा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लच्छूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 2 धुरियुनि जा औरत समेत 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मसमात साजदा, सरफराज़ थेबो, अली खान थेबो ऐं ॿी धुर जो शाज़ेब थेबो शामिल आहिनि। मुतासिर धुर एहतिजाज कंदे चयो त गैस पाइप लाइन विछाइण तां बाअसर धुर हमिलो कयो। हुननि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जज ख़ालिद शाहणी जे पुटु हुनैन शाहणी क़त्ल केस में अॻूणे सेशन जज सिकंदर लाशारी खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट अॻूणे सेशन जज जी अपील मंज़ूर कंदे मौत जी सज़ा खे कलदम करार ॾेई छॾियो। ट्रायल कोर्ट सिकंदर लाशारी खे मौत जी सज़ा ऐं जवाबदार इरफान खे 25 साल कैद जी सज़ा ॿुधाई। सिकंदर लाशारी जे वकील एडवोकेट लतीफ़ खोसा सिकंदर लाशारी जी अपील ते दलील पेश कया, जंहिं बाद सुप्रीम कोर्ट जे जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही में 3 रुकनी बेंच अपील ते ॿुधणी कंदे मौत वारी सज़ा कलदम करार ॾेई छॾी।